मुंहिंजो नालो एहसान अहमद उर्साणी आहे। हिन प्ले लिस्ट में पाण अददी बरक़ियात यानी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स सिखंदासीं। इन कोर्स में पाण अंगनि जा सिरिश्ता सिखंदासीं, ख़ासि तौर ॾूनाई अंगनि जो सिरिश्तो, जेको सभिनी खां अहम आहे। उन खां सवाइ पाण बूली अलजबरा सिखंदासीं, जंहिंमें बूली फिरणा यानी बूलियन वेरिएबल्स, बूली कारगुज़ारियूं यानी बूलियन ऑपरेशन्स ऐं बूली अलजबरा जा क़ाइदा अची वञनि था। पाण मंतक बाबनि यानी लॉजिक गेट्स जी ॼाण पिणु हासिल कंदासीं ऐं उन्हनि जो इस्तेमालु सिखंदासीं। तंहिंखां सवाइ पाण ॿिटणा हिसाब यानी बूलियन अर्थमेटिक पिणु सिखंदासीं। इंजीनियरिंग में केतिरियूं ई ॾूंडाई रमज़ूं यानी बाइनरी कोड्स इस्तेमालु थींदा आहिनि। पाण उन्हनि रमज़ुनि यानी कोड्स बाबति पिणु ॼाण हासिल कंदासीं। मंतक बाबनि खे मिलाईंदे तरकीबी मंतक दौरा यानी कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट्स जोड़णु पिणु सिखंदासीं। अॻिते वधंदे तरतीबी मंतक दौरा यानी सीक्वेंशियल लॉजिक सर्किट्स बशमूल अददी गणपार यानी डिजिटल काउंटर्स जोड़णु सिखंदासीं। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा नुमाकार हलाइणु सिखंदासीं। मंतक दौरनि जे टेक्नीभ्यास यानी टेक्नोलॉजीअ जे क़िस्मनि बाबति ॼाण पिणु हासिल कंदासीं। ऐं आख़िर में अददी संभार यानी डिजिटल मेमोरी बाबति ॼाण हासिल कंदासीं। पंहिंजी ॿोलीअ में सिखंदा रहो ऐं वधंदा रहो। सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब करियो। असांजो फेसबुक सुफ़ो पिणु घुमंदा। कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।